दुनिया जे अजीबो ग़रीब ऐं दिलचस्प ख़बरनि सां गॾु आऊं आहियां सुरट लॻारी। न्यूयॉर्क जो जोड़ो परणे खां न मुड़ियो, पादरी दरीअ मां शादी कराई। कोरोना वायरस पकड़ण जे ख़दशे सबबि समाजी फ़ासिला इख़्तियार करण जूं हिदायतूं कयूं पियूं वञनि। उन ॾिस में शादीअ जूं तक़रीबूं मुनक़द करण ते बि सख़्त पाबंदी लाॻू आहे। पर न्यूयॉर्क जे हिकु जोड़े शादीअ जो वधीक इंतज़ारु करण बदिरां घिटीअ में ॿी शादी करे वरिती। जॾहिं त पादरी अपार्टमेंट जी चोथीं माड़ तां ॿी जोड़े जी शादी कराई। न्यूयॉर्क में पादरीअ खे मिंथू करे जोड़े शादी करे वरिती। जोड़े जो हवाले सां चवणु हो त संदनि शादी अक्टूबर में रिथियल हुई, पर हालतूं वेतर ख़राब थींदियूं पियूं वयूं। उन लाइ हिननि न्यूयॉर्क सिटी मैरिज ब्यूरो खां शादीअ जो लाइसेंस वठण जो मंसूबो ठाहियो हो, ऐं उहो बि कामयाबु न थियो। फूड स्टोर में औरत खंघी वेठी, 56 लख जूं ग़िज़ाई शयूं उछलायूं वयूं। कोरोना वायरस सबबि वधीक मुतासिर मुल्कनि में अमेरिका बि शामिल आहे। अमेरिकी रियासत न्यू जर्सीअ जे हिकु सुपर स्टोर खे तक़रीबन 56 लख रुपयनि जे भाॼियुनि, गोश्त, बेकरीअ जे सामान समेत ॿियनि ग़िज़ाई शयुनि खे उछलाइणो पियो, छो त हिकु औरत ग़िज़ा वेझो खंघी वेठी हुई। अमेरिका में लॉकडाउन सबबि माण्हू घरनि मां रुॻो ज़रूरी शयूं ख़रीद करण लाइ स्टोरनि जो रुख़ कनि था। इंतिज़ामिया तरफ़ां सुपर स्टोर्स ते खंघण खां पोइ ग़िज़ाई शयूं उछलाइण, हिफ़ाज़ती उपाउ वठण तहत माण्हुनि खे हिक ॿिए खां परे रखण जा इंतज़ाम बि कया विया हुआ। अमेरिकी अख़बार वाशिंगटन पोस्ट मूजिबि अमेरिकी रियासत पेंसिल्वानिया ऐं न्यू जर्सीअ में हिकु स्टोर चीन पंहिंजे फेसबुक अकाउंट ते ॿुधायो त संदनि हिकु स्टोर में औरत खंघी वेठी, जंहिंखां पोइ एहतियात जे तौर ते समूरियूं ग़िज़ाई शयूं स्टोर मां ॿाहिरि कढणियूं पियूं। रिपोर्ट मूजिबि गेटी सुपर मार्केट तरफ़ां फेसबुक पोस्ट में ॿुधायो वियो त इहो वाज़ह नाहे त औरत मज़ाक़ में स्टोर जे शयुनि वारे हिसे में खंघियो या खेसि वाक़ई का बीमारी या को मसइलो हुयो। इंतिज़ामिया मूजिबि उहे को बि रिस्क नथा वठणु चाहिनि, ऐं उन लाइ हिननि खे 56 लख रुपयनि जूं ग़िज़ाई शयूं स्टोर मां ॿाहिरि कढणियूं पियूं, ऐं विकिरो बंदि थी वियो। कोरोना सबबि व्हाट्सएप जे इस्तेमाल में 40% वाध। आलमी वबा कोरोना वायरस सबबि समाजी राब्तनि जे एप्स में सभिनी खां वधीक इस्तेमालु व्हाट्सएप ते ॾिठो वियो आहे। नई डेटा ऐं कंसल्टिंग फर्म कैंटर जी रिपोर्ट मूजिबि आलमी वबा कोरोना जॾहिं खां पूरी दुनिया ते हमिलो कयो, उन वक़्त खां हींअर ताईं व्हाट्सएप जे इस्तेमाल में 40% इज़ाफ़ो ॾिसण में आयो आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो त व्हाट्सएप जे इस्तेमाल में 40% इज़ाफ़ो ॾिसण में आयो आहे, ऐं व्हाट्सएप डेटा जे मुताले मूजिबि लॉकडाउन जे दौरान सार्फ़िन व्हाट्सएप ते वीडियो चैट, कॉल ऐं मैसेजिंग सर्विस जो इस्तेमालु वधीक करे छॾियो आहे, जंहिंजो हिकु अहम सबबु लॉकडाउन सबबि घरनि खां ऑफ़िस जो कमु करण जे लाइ हिक ॿिए सां राब्तो करणु पिणु आहे। रिपोर्ट में वधीक ॿुधायो वियो आहे त वबा जी शुरूआति दौरान सिर्फ़ 27% उन जे इस्तेमाल में इज़ाफ़ो ॾिठो वियो हो, पर हाणे हीअ 41% ताईं पहुची वियो आहे। अञा ताईं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे एतबार सां त दर्जाबंदी नाहे कई वई, पर इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त सभिनी खां वधीक हिन जे इस्तेमाल में इज़ाफ़ो स्पेन में थियो आहे। रत में जीवड़नि जी फ़ौरी सुञाणप कंदड़ नंढिड़ो औज़ार तयारु। मिंट में 231 भेरा बास्केटबॉल उछलाइण जो रिकॉर्ड क़ाइमु। असांजा ॾंद ज़िंदगी जो अहम रिकॉर्ड रखनि था, माहिर। कोरोना वायरस सॼी दुनिया में तिबी अमले खे ताड़ियूं वॼाए भेटा पेश। कोरोना वायरस हिन वक़्तु 190 मुल्कनि ताईं पखिड़िजी चुको आहे, ऐं सॼी दुनिया जा डॉक्टर ऐं तिबी अमलो 24 कलाक हिन वायरस खे मुंहुं ॾियण लाइ कोशिशनि में मसरूफ़ आहिनि। बर्तानिया में हिन जा 11,659 केस ज़ाहिर थिया आहिनि, ऐं 578 ॼणा फ़ौत थी चुका आहिनि। बर्तानवी शाही ख़ानदान जे महल किंगस्टन पैलेस जी ट्विटर अकाउंट तां डॉक्टरनि ऐं तिबी अमले जी कोशिशुनि जी तारीफ़ कई वई।
जंहिंखां पोइ सॼे मुल्क में ताड़ियूं वॼाइण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उन हवाले सां बर्तानिया जी राणी पंहिंजे बयान में चयो आहे त साइंस, सिहत, एमरजेंसी ऐं अवामी ख़िदमतनि में कमु कंदड़ समूरनि माण्हुनि जे अज़म लाइ राणी तमामु घणी थोराइती आहे। प्रिंस चार्ल्स बि तिबी अमले जी कोशिशुनि जी तमामु घणी तारीफ़ कई आहे। किंगस्टन पैलेस तरफ़ां ताड़ियूं वॼाइण जी वीडियो शेयर थियण खां पोइ कुझु ई देरि में पूरे मुल्क में माण्हुनि ताड़ियूं वॼाइण तिबी अमले जी कोशिशुनि जी तारीफ़ कई।